टंडुजान मोहम्मद में सिटी सर्वे रिकॉर्ड की बहाली लाइ काज़ी बिरादरान की मुसलसल मेहनत ऐं जाखोड़ रंग लाइण लगी, जिते 436 शहरिन जूं पुरानी दरख्वास्तूं क्लियर कई वयूं। याद रहे तो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की शहादत खां पोइ थियल हंगामनि दौरान सिटी सर्वे ऑफिस जो अहम रिकॉर्ड सड़ी वियो हो, जंहिंजे ॿीहर तैयारी लाइ टाउन कमेटी चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद सांद ऐं संदसि भाउ काज़ी असद मोहम्मद सांद की रहनुमाई में रिकॉर्ड की बहाली जो अमल तेज़ी से जारी है। इन अहम अमल की निगरानी असिस्टेंट कमिश्नर डिग्री अख्तर अली लाशारी, असिस्टेंट मुख्तियारकार अयाज़ हुसैन शालमानी ऐं टाउन ऑफिसर आफ्ताब अहमद शेख करे रहिया आहिनि। जो त काज़ी बिरादरान पारां रोज़ाने बुनियाद ते अवामी मसइला ॿुधी ज़ाती दिलचस्पी सां कम खे अॻिते वधायो पियो वञे। असिस्टेंट कमिश्नर अख्तर अली लाशारी ॿुधायो त केतिरा ई शहरी सिर्फ़ु दरख्वास्तूं ॾेई वञनि था, पर पैरवी न करण सबबि संदन कमु रहिजी थो वञे। उन लाइ शहरी बाक़ाइदा राब्तो कनि त जीअं संदन मसइला जल्द हल थियनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।